न्यूज़ सईदाबाद जा रहवासी प्रेमी जोड़ो मटियारी प्रेस क्लब पहुची वियो। प्रेमी जोड़े प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तहफ़ुज़ जी घुर कंदे चयो आहे त असांखे कूड़नि केसनि में फासाइण ऐं मोतमार धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। प्रेमी जोड़ो अली अहमद रिंद ऐं मिसमात नाहिदा सोलंकी प्यार जो परिणो करण खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मिसमात नाहिदा सोलंकी ॿुधायो त मुंहिंजो अॻूणो मुड़ुसु मूं ते ज़ुल्म ऐं तशदुद कंदो हो। तंहिंखां तंग थी मूं पंहिंजी रज़ामंदी सां अली अहमद रिंद सां प्यार जो परिणो कयो आहे। हाणे मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुसु अली अहमद रिंद खे मोतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। असां अपील था कयूं आला अख़्तियारनि खां त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।